इते चुप थी वियासीं। सच दुखियो आ न, सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती, कभी कागज के फूलों से। निकाह बिन जणन जो थींदो आ, हिकड़े जणे जो कोन थींदो आ, हिक औरत जो थींदो आ, हिक मर्द जो थींदो आ। जेतिरो तुंहिंजो हक़ तुंहिंजे ज़ाल जे मथां आ, तुंहिंजे ज़ाल जो बि एतिरो ई हक़ तुंहिंजे मथां आ। तुंहिंजी ज़ाल थोड़ो हेॾे होॾे निहारे, कुहाड़ी उभी कयो थो अची, मुंहिंजे इज़त जो सुवाल, मुंहिंजे ग़ैरत जो सवाल आ, तोखे न छॾींदुमि। छो तो कुहाड़ी उभी करी, छो तो पंहिंजो इहो ख़बर ॾेखारी, इन करे जो चवी थो त मुंहिंजी निकाह वारी ज़ाल आहीं। पर पोइ जेॾी महिल तूं न हेॾे होॾे चिबरे वांगुरु ॾिसंदो आ त तुंहिंजे ज़ाल जो बि हक़ आ। कुहाड़ी खणी तोखे चई सघे थी ख़बरदार थी, जीअं तुंहिंजो मुंहिंजे मथां हक़ आहे, ईअं मुंहिंजो बि तुंहिंजे मथां हक़ आहे। उन ॾींहुं खां ॾिजो मुसलमानो, उन ॾींहुं खां ॾिजो जॾहिं औरतूं बि मर्दनि खे कारो करे मारण शुरू कनि। तौबा कयो, वक्त ॾाढो ॾुखियो आहे। औरतुनि जी ॻाल्हि कयमि, नौजवान न्याणिया अल्लाह जी नेक बान्हिड़िया, मुझे महबूब मुस्तफा जी परवानिया, मुझे आकाले सलातो सलाम जी दीवानिया, मुझे महबूब मुस्तफा सा प्यार करण वारिया। ओ अल्लाह जो बान्हिड़ियो, मता तव्हां इहो समझो त तव्हां जी ज़िंदगी रुगी मेहन जे लाइ गाह करणा, रुगी तव्हां जी ज़िंदगी मेहन जो खीर ॾोहणा, रुगी तव्हां जी ज़िंदगी रुगी घर में मानी पचाइणा। यादि रखी छॾियो अल्लाह जो बान्हिड़ियो, एतिरो त ख़ुदा ऐं मुस्तफा औरतुनि जे मथां मेहरबान आ, एतिरो त मेहरबान आ। औरत घर में मानी पचाईंदी आ, जेकॾहिं बिस्मिल्लाह पढ़ी शुरू करे त सॼी मानीअ जो ज़रो ज़रो पचाइण उन जी इबादत। औरत घर में फरियो ॾींदी आ, जेकॾहिं फरियो ॾींदे करे रुगी दिल में इहो तसव्वुर करे त मां पंहिंजे महबूब मुस्तफा जे घर वारनि जी सुन्नत पूरी करे रही हां, मां बि ख़ातूने जन्नत जी ग़ुलामियाणी हां, मूंखे बि जन्नत में ख़ातूने जन्नत जे उन सुहिणे साए हेठां वञणो आहे। घर में थावड़ा थी मले इहो तसव्वुर करे त मां पंहिंजे महबूब मुस्तफा जे बचड़नि जी सुन्नत अदा करे रही हां, घर वारनि जी सुन्नत अदा करे रही हां। ओ अल्लाह जो बानड़ियों, इहो मेहन जी खिदमत करण, घर जी खिदमत करण, मुड़स जी खिदमत करण, इहो सभु हिकु हिकु नेकी तव्हां जी सवाब में आ। पर तॾहिं थींदी जॾहिं नियत तव्हां जी ख़ुदा ऐं मुस्तफा महबूब जे रज़ा वारी हुजे। जीअं जो अज़ान जो टाइम थिए, सभिनी कमनि खे छॾे करे देर न कयो, वुज़ू करे मुसल्ले ते बीही करे चओ, मुंहिंजा करीम रब, मूं गुनहगार बानड़ीअ जी हाज़िरी पंहिंजे महबूब जे सदके क़बूल फरमाए। याद रखी छॾियो, मुझे महबूब मुस्तफा फरमायो, कह फरमायो, थोड़ो त ॻाल्हायो, मुझे मदीने जे ताजदार फरमायो, जॾहिं औरत हिक नेक पंहिंजे मुड़स जी फरमान बरदार हूंदी आ, कंहिंजी मुड़स जी फरमान बरदार होंदी आ। फरमान बरदार औरत जी निशानी कहिड़ी आ, पंहिंजे मुड़स जे इज्जत जो ख्याल रखंदी आ, पंहिंजे मुड़स जे नस्ल जो ख्याल रखंदी आ, हसबो नसब जो ख्याल रखंदी आ, मुड़स जे गैर मौजूदगीअ में उन जे हर शइ जी हिफ़ाज़त कंदी आ, उन जे इज्जत जी हिफ़ाज़त कंदी आ, उन जे माल जी हिफ़ाज़त कंदी आ, उन जे बचड़नि जी हिफ़ाज़त कंदी आ। अहिड़ी नेक औरत मुंहिंजे महबूब मुस्तफा फरमायो, जॾहिं नेकी कंदी त दरिया जूं मच्छूं भी उन ला खैर जी दुआ घुरंदियूं। दरिया जूं काला काला दरिया जूं मच्छूं भी उन नेकोकार औरत ला खैर जी दुआ घुरंदियूं हन। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, औरतुनि खे ईअं रिठ बकरी न समझो, ये अल्लाह जो नेक बानियो, खुदा जी ज़ात उन्हनि खे पंहिंजे महबूब मुस्तफा जे दीन सां प्यार अता फरमाए। हिकिड़ी औरत घर में नेक हुजे, सॼो घर जन्नत बनाए सके थी। हिकिड़ी औरत घर में जे करे मुंहिंजा दोस्त बिगड़ी पवे, सॼे घर के जहन्नम जी वादी बनाए सके थी। औरतुनि जे इंतकाम खां पनाह में रखो, अल्लाह का पनाह घुरंदा रहो। मां अर्ज़ पे कयो त नौजवान न्याणी या खुदा ऐं मुस्तफा जी प्यारी। किस्सो कंहिंजो आहे, हज़रत हसन बसरी ॿुधो अथव? हज़रत ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह अलैह दुनिया जो मशहूर मारूफ अल्लाह जो कामिल वली आहे। उहो पंहिंजो किस्सो तौबह जो ॿुधाईंदो आहे। पाण फरमाइनि था, अमीरी ॿार
ख्वाजा हसन बसरी अमीरी बारा गरीब घराने जो ना है अमीर घराने जो आ एतिरो दौलत वारो आ जो गरीबन के गलन में खाराइंदो आ मिस्कीनन जी मदद कंदो आ मशहूर सखिया नेक शख्स भी आहे लेकिन इंसान पान फरमाइंदा हिकड़े दफे गली में निकतो हां सामो हिकड़ी नौजवान छोकरी थी अचे उन जे अखड़न दे जो निहारम ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो जियां उन न्याणीअ जे अखड़न ते मुजी निगाह पई मां पंहिंजे दिल जे हथों बेवस थी वियुसि मूंखां सभु कुझु विसरी वियो जेॾहूं उहा वञे मां ओॾहूं वञणु शुरू कयो जॾहिं उन नौजवान न्याणीअ मूंखे ईंदो ॾिठो मुंडे निहारे चवे थी त कुझु हया कर छाती चवे गाला गाला छाती चवे उहा नौजवान न्याणी थी चवे ओ हसन बस हया कर यारे चदो छाजो हया कया चेती जेको करीम रब तोखे भी दिसी रहियो आ मूंखे भी दिसी रहियो उन करीम रब जो हया कर हसन बसरी फरमाए तो मुझे दिल में ज़रे जे बराबर भी ख्याल कोन आयो वहा नौजवान अगते वधंदी रही मां पीछो कंदो रहस नेठ जडे उन जो घर करीब आयो वरी हिकड़ी निगाह उन पोइते खई ॾिठई त वरी मां चे रहियो आ बीही करे जेका गडो न सा औरत आ उहा बानी आया का बिया उन के चे वञन हसन बसरी खां पुछ छा जेला मुझे पुठियां लगो आ मुंह में केड़ी गाल आ जे तोखे पंहिंजे रब जे ज़ात खां परे करे छडियो आ हसन बसरी जवाब दींदो आ उन औरत के तन नौजवान छोकरी के जो तुझे अखिन में खबर ना है केड़ी अल्लाह जे ज़ात चमक रखी आ जे करे मां मजबूर थी पियो हां जवाब मिलंदो आ इन नौजवान के चोइते भी है वहा नौजवान न्याणी घर विंदी आ ओ मुसलमान गौर कर ओ अल्लाह जू बानी गौर कयो खुदा जू नेक सालिह बानी गौर कयो वहा नौजवान न्याणी घर अंदर विंदी आ तेज चाकू खणंदी आ उनके तेज करे हिकड़ी अख पांजी कढंदी आ छा कंदी आ हिकड़ी अख पांजी कढंदी आ बी अख पांजी कढंदी आ पांजे पाण के थोड़ो चक दे त खबर पवे जिस्म में सूर किए थींदो आ उन नौजवान न्याणी बई पांजो अखियों कढी करे हिकड़े थाम में विझी करे उन पांजे बानी के दई रही आ अल्लाह जे दरबार में दुआ थी करे ओ मुझा करीम रब ओ मुझा बेनियाज रब उहे अखियों मुखे छा कंदियूं केडियूं भी सोहणियूं छो न हुजन जन अखड़न जे करे तुझो बानो तो रब जे ज़ात खां गाफिल थियो आ उन अखिन जी मुखे जरूरत ही कान्हे नौजवान न्याणिया रोई पांजू अखड़ियों कढी करे बाहर मोकली दिया हिकड़े मिनट ला पीही करे उन नौजवान न्याणन खां मां सवाल तो कया ओ अल्लाह जू बानियो बेशक मुझे सुने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम तवा के सिंगार जी इजाजत दिनिया भला कपड़ा पाण जी इजाजत दिनिया मगर छा जेला याद रखी छयो मुझे महबूब मुस्तफा फरमायो आ औरत सिंगार करे उनके इजाजत आ औरत सोना पाए उनके इजाजत आ सोना कपड़ा भी पाए सिंगार भी करे इजाजत आ मगर कह जेला जेडी मल दिसे त मुझो मुर्स घर में अचण बारो आ उन जे अचण को अग में बीजी सिंजी भला कपड़ा पाए सिंगार जी तैयार थी वे जी मुर्स बाहरों अंदर अचे चवे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मुझो घोट अची वयो आ ए अल्लाह जू बानियो इन गाल जे मथा अमल करे दिसो दिसो तो खुदा तवा जे घर के जन्नत जो टुकड़ो किए थो बनाए छड़े औरत के सिंगार जी इजाजत है मगर इन सूरत में इन्हे कान्हे का तबास जो बहानो करे जडे वणो आ शहर में कपड़ा वठण जेला घर में वेठी आ किन्ना कपड़ा पाता प्याहन पघर थो पियो वहे मुंह मुबारक भी कान थी धोए मुर्स जो आयो भर में वेठो पघर जी धप अचे वई को मुर्स शहर में अच्छा रंग सी पिसकंदो न बियो छा अल्लाह जो बानियो कुछ पांजे गलतन के भी सुधारण जी कोशिश कयो ये पांजे जेके ई जेके पघर वारा अंदाज हन जदे तहां शहर थी वणो भला कपड़ा थी पायो छा जेला अज मुके शॉपिंग करनी आ
फिरिया रोड जे बाजार मां पंहिंजी सिंजी शीशे जे साम्हूं बीहंदी आहे, अखड़ियुनि में कजलड़ो पाईंदी आहे, वारड़ा ठाहींदी आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गौर कयो, अल्लाह जूं बानियूं तव्हां बि गौर कयो। जेॾी महिल इहो सिंगार तूं नौजवान न्याणी कंदी आहे, दिलि में ख़्याल कहिड़ो हूंदो आहे, मां शहर में वेंदसि, माण्हू मूंखे ॾिसंदा, मूंखे ॾिसी चवनि त वाह वाह, तुंहिंजे नियत में इरादो शुरू थींदो आहे, एॾो मलाइक तुंहिंजे गुनाहनि जा दफ़्तर लिखण शुरू कंदा, अल्लाह जे फरिश्तनि जी लानत पवण शुरू थी वेंदी आहे, छो त तूं सिंगार कंहिं ॿिए जे लाइ करे रही आहे। पर जॾहिं नौजवान न्याणी इन नियत सां सिंगार कंदी आहे, मुंहिंजो घोट अचण वारो आहे, मुंहिंजो मुड़ुसु अचण वारो आहे, इन नियत सां सिंगार कंदी आहे, आसमान जा मलाइक उन जे लाइ रहमत जूं दुआऊं घुरंदा आहिनि, मुंहिंजे अल्लाह जे रहमत जो उन जे मथां नुज़ूल थी वेंदो। अल्लाह जूं बानियूं खबरदार थियो, तव्हां जे मथां जेको ही अज़ाब कड़कियल आहे, हे जेको तव्हां जा मर्द कॾहिं होॾे कॾहिं होॾे कॾहिं होॾे कॾहिं होॾे ॾिसी रहिया आहिनि, इन जो बुनियादी कारण तव्हां आहियो जो घर में वेठी हो तो ही किना कपिड़ा पाता पिया आहिनि, बूथ धोइण जे लाइ बि तयारु न आहियो, छेड़ा लॻा पिया आहिनि पेर खे त ठीकु आहे मिड़ई ख़ैर आहे, पर जॾहिं शहर थी वञो त भलड़ियूं थी वञो, इहो भलड़ो थियणो तव्हां जे लाइ अज़ाब जी निशानी आहे। अॼु खां वठी अल्लाह जे कामिल वलीअ जो ग़ुलाम सजण साईं जो फ़क़ीर तव्हां खे मदीने वारे घोट जी हदीस ॾसे रहियो आहे, इन ते अमल कयो, ॾिसो तव्हां जा मुड़ुस तव्हां सां प्यार कनि था या नथा। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अर्ज़ पे कयम, उन न्याणीअ उहे अखियूं ई कढी ॾेई छॾियूं, छा जे लाइ इन जे लाइ त उहे अखियूं छा कंदियूं, जंहिं अखियुनि जे करे हिकु अल्लाह जो बानो पंहिंजे रब जे रस्ते खां रुकिजी अखड़ियूं थालीअ में विझी ॿाहिरि मोकिले। ख्वाजा हसन बसरी फरमाए थो ॾाढो ख़ुशि थियुसि त मुंहिंजे महबूब मूंॾे तोहफ़ो मोकिलियो आहे, जीअं जो खोलियां अखड़ियुनि जा तारा थालीअ में पिया आहिनि, रत टपकी रहियो आहे, रड़ियूं करे भॻुसि, ताहूं करे भॻुसि, इस्तग़फ़ार पढ़ंदो वियुसि, तौबा कंदो कंदो घर वियुसि, सॼी राति कंहिंसां कोन ॻाल्हायुमि, बीठे तौबाऊं कयुमि, रड़ियूं कयुमि, ओ मुंहिंजा मौला मूंखे मुआफ़ कर, ओ मुंहिंजा मौला मूंखे मुआफ़ कर। ख्वाजा हसन बसरी फरमाइनि था तौबाऊं कंदे रड़ियूं कंदे मुंहिंजी राति गुज़री, थोड़ी निंड जी झुटकी आई, दिलि में ख़्याल आयो त भला इहो गुनाह बख़्शराइण जे लाइ सुबुह जो इन न्याणीअ जे दर ते थो वञा, वञी चवांसि थो त ख़ुदा जे वास्ते मूंखे गुनाह मुआफ़ कर, मुंहिंजे करे तुंहिंजे अखियुनि खे निकिरणो पइजी वियो। ख्वाजा हसन बसरी फरमाइनि था जीअं जो सुबुह जो निकितुसि डोड़ंदो वञा, जीअं जो वञा उन जे घर जे ॿाहिरि माण्हू बीठा आहिनि, ख़बर चार वक़्त में छा थियो आहे, चयूं फलाणी अल्लाह जी बानी राति गुज़ारे। ख्वाजा हसन बसरी फरमाइनि था ज़ारो कतार रोअण लॻुसि, उन जे जनाज़े जे निमाज़ में वयुसि, दुनिया निकिरी वई, मां उन जे क़बर ते वेही रहियुसि, तौबहूं करण लॻुसि, माफ़ियूं घुरण लॻुसि, रोअंदे रोअंदे अखि लॻी वई, ॾिसां त साॻियो ई मंज़र, उहा नौजवान न्याणी मुंहिंजे साम्हूं, मां रोई हथड़ा ॿधी चवांसि थो ख़ुदा जे वास्ते मूंखे मुआफ़ कर, चवे थी मां अल्लाह जे रज़ा जे लाइ तोखे मुआफ़ ज़रूरु कयां थी, मगर वाइदो कर वरी पंहिंजे रब जे ज़ात खां जे अखड़ियुनि जे करे गुमराह कोन थींदे, चवे तो वाइदो तो कयां कोन थींदुसि, पर मूंखे ॿुधा इहा तोखे मंज़िल किथां मिली, ॾसे रही आहे ॻाल्हि ॿुध, जॾहिं तन्हाईअ में हुजी तॾहिं बि अल्लाह जो ज़िक्र कंदो कर, जॾहिं माण्हुनि में हुजी त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदो कर, दुनिया जे मुसीबतुनि खां आज़ाद थी वेंदे। मुसलमानो दीन जंहिं शइ जो नालो आहे उहो इहो दीन आहे। अल्लाह के तुझे असांजी इबादतुनि जी ज़रूरत है, गाला गाला इबादतुनि जी ज़रूरत है, मुझे महबूब मुस्तफ़ा के तुझे असांजे दुरूद पढ़ण जी ज़रूरत कान्हे का, तूं असां इबादत कयूं न कयूं मुझे रब जो शान आला है, तूं असां दुरूद पढ़ूं न पढ़ूं मुझे मुस्तफ़ा ते खुदा ऐं उन जा फरिश्ता दुरूद सलाम जूं लोलियूं मोकिले रहिया आहिनि, उन जो शान उतमो पाला है। आख़िरी ॻाल्हि ॿुध त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां तोखां इजाज़त वठां, राति जो घणो हिसो गुज़री चुको आहे, मुझे महबूब मुस्तफ़ा कहे कोन ॻाल्हाई, मूंखे पाणी प्यार, तव्हांखे ईअं सुस्त छॾींदुसि मां, हथ खोले चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
दुरूद पढ़ण सा मज़ो अचे थो जे अचे है तो ॿियो दफ़ो कोन पढ़ी है तो दुरूद पढ़ण सा सुरूर मिले तो मदीने जो घोट हुजूर मिले थी वञे थी जन्नत जी तसला चौ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह हुजे विर्द ज़ुबान ते या अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। पानी भले न पो तो अर्ज पे कयम मुझे महबूब मुस्तफा जी दरबार कंहिंजी दरबार गला गला कंहिं दरबार याद रखी छे हिकड़ी गाल वरी विच में बी तो ॿुधाई जेको या रसूल अल्लाह जो नारो आ न इहो मोमिन ऐं मुनाफिक जे विच में फर्क करण जी निशानी छे वरी तो चवा या रसूल अल्लाह जो जेको नारो आ ओ मोमिन ऐं मुनाफिक जे विच में कला फर्क करण जी निशानी थे चौकी मुखा पुछो त कीअं गाल कंदुस ठका वंजी गाल सजण साईं जो गुलाम कोन कंदो आ ये हवाई फटाका कोन हणदो आ गाल एवा मुस्तनद कंदुस एतरी मुदल्लिल कंदुस जो हर को चवे ता गाल सच्ची आ तारीख जे मथा निगाह कर छाजे मथा तारीख जे मथा निगाह कर मुझे महबूब मुस्तफा जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सदन जे ज़ाहिरी हयात तय्यबह का बाद में सदन हिन जिस्म अतर वारी ज़ाहिरी जिंदगी का बाद में जने ओहो मौके आयो आ जने मुझे महबूब मुस्तफा जे नबुवत जे खिलाफ मुसैलमा कज़्ज़ाब कूड़े कज़्ज़ाब दावा कया त मां नबी तारीख बुधी थव न बुधी थव तारीख जदे उन ऐलान कयो आ नबूवत जो ऐलान कयो आ हुन इनकार कयो आ मुझे सुने नबी पाक जेला ओ खातमुन नबीयीन नाहे महानबी हां पूरी उन दावा कया त उन सा मुकाबले जेला पहिरी मुके सजी जमायत मां बुधायो ओ केड़ो सहाबी आ जेको मुजा दोस्त अजीज पांजो इस्लामी लश्कर वठी मुकाबले जेला वयो आ नालो बुधायो सा वाह वाह आयो तो सुन्नी पर खबर एतरी काने का ये खास गालियो याद कयो ये खास गालियो उन जो नालो खालिद बिन वलीद छा नालो आ खालिद बिन वलीदा जे अंदर में शहादत जी तमन्ना मौजूदा समय जंगियों लड़दो आ हर जगह ते जंग में जान कुर्बान कर जेला अग्यों अग्यों थी दुआ त मन को तीर लगे मन को नेज़ो लगे मन का तलवार अचे मुझी मुठी लही वने मां शहीद थी वना पर मुझे महबूब मुस्तफा रुगी एक दफो फरमायो खालिद जी मुजा का तुझो ईमान ते खात्मो बिल खैर थींदो यानी तो के शहादत नसीब गला गला शहादत उन जे बावजूद मुझे महबूब जो परवानो हर जंग में वींदो आ मुसलमानो गौर कजो तारीखी गाला गौर सा बुध जो अकीदो ईमान पक्को रखो वनी दुनिया जा किताब खोलियो गलत निकरे त फकीर बैठो खालिद बिन वलीद जे सरबराही में जने मुसलमान जो लश्कर पहुतो आ त जन कूड़ी नबूवत जी दावा कया जने उते पहुता त कुरान उते भी सागियो हली रहो नमाज उते भी सागी हली रही आ ओ मुजा दोस्त जिक्र फिक्र उते भी सागियो रहो आ अल्लाह अकबर जो नारो भी सागियो हली रहो आ खालिद बिन वलीद दे गुलाम मोटी आयो ओ मुजा साईं जी बच्चा किबला कैसा विढ़ो जादे वणो था कलमो भी सागियो आ नारो भी सागियो आ अल्लाह अकबर भी सागियो आ असा के खबर किए पवे जने जंग शुरू थींदी असा के खबर किए पवे मोमिन केड़ो आ मुनाफिक केड़ो आ को कोट वर्ड तो बुधायो
छा बुधायो वरी वरी गाला छा बुधायो को कोड वर्ड तो बुधायो जी हर मुजा दोस्त हर इदारे जे अंदर को न को लिखल कोड वर्ड होंदो आ जेको उनन के खबर होंदी आ सोना को एड़ो कोड वर्ड तो बुधायो जदे सभई गडजी पो त खबर त पवे असा जा केड़ा हन उन कसाब जा केड़ा हन वाह खालिद बिन वलीद वाह खालिद बिन वलीद तुझे नाम 100 जानियो कुर्बान कया जवाब दी जो कोड वर्ड इहो थव जो तवा या रसूल अल्लाह चवंदा तो तवा या मुहम्मद चवंदा तो हो कदे भी कोन चवंदा इहो कोड वर्ड थव इहो कोड वर्ड बुधाइण वारो केरा खालिद बिन वलीदा चवे तो कसाब सा झेड़े कण जेला तवा या रसूल अल्लाह जो नारो हणो जेको नारो न हणे पक समझो त इहो हुनन मौ यो सखड़ो ठका नाहे तारीख खोल मुझा मुसलमान भा न निकरे फकीर राज पर तुझा डोरी अर्ज पे कयुम बिंद सुखलंदो महरम जा प्रोग्राम सुभाणे कांजा शुरू करना मानुन के मुछायो ट्रे गालियों बुधाया तो हाने वरी अकीदे जो झेड़ो ना जा दोस्त अकीदो ही जेको आम मानुन के परेशान कहे तो यो जुल्म आ केड़ो जुल्म आ त जेको कम सोहणे नबी जे टाइम में न थियो बाद में छो था कयो जेको सहाबा जे दौर में न थियो बाद में छो था कयो ट्रे शयूं ता के बुधाया तो थी सके तो मुझे दोस्तन के भी खबर न होजे थोड़ो गौर कयो उनन जे आडो ये रखो वो मुझा दोस्त जेके सोहणे नबी पाक जे दौर में कम न थिया उहे अबू बकर सिद्दीक जे दौर में थिया वरी उहे कम जेके अबू बकर सिद्दीक जे दौर में न थिया लेकिन उमर फारूक जे दौर में थिया वरी उहे कम जेके उमर फारूक जे दौर में न थिया उहे उस्मान ज़िन्नूरैन जे दौर में थिया मां सोहणे अली जो अज जिक्र ही नथो कया इने करे नथो कया जो सब को चोंदो आ त अली त इन्हन जो आ बेशक अली असा जो आ असा अली जा इनमें शक जी गुंजाइश काने का फकत 3 सहाबन जो जिक्र कयम थोड़ो गौर कयो ए मुस्तनद गालियूं तो वो केड़ो अमल आ वो केड़ो कम आ जेको मदीने वारे जे दौर अक़दस जे अंदर अतहर जे अंदर न थियो सैयदना अबू बकर सिद्दीक जे दौर जे अंदर थियो पहरो कम मुझे महबूब मुस्तफा जे दौर जे अंदर कुरान करीम पन्नन ते को न लिखियो वयो कुरान करीम किताबी शक्ल में को न होयो कुरान करीम सहाबा जे सीनन में बंद होयो जानवरन जे हडन ते लिखल होयो खची जे पन्नन ते लिखल होयो जेकर जरे अमीरुल मोमिनीन सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला एकड़ो अकीदो मजबूत बियो भी केड़ो अल्लाह जे जात कहे अल्लाह जे जात मस्जिद अक्सा में केड़ी मस्जिद गला गला केड़ी वो भला काथे आ जो बैतुल मुक़द्दस मेराज जे रात अल्लाह जे जात मस्जिद अक्सा में तमाम अंबिया के मुक्तदी बनाए मुझे मुस्तफा के इमाम बनाए कायनात के बुधा कायनात वारो याद रखी छड़ो मुझो मुस्तफा करीम जो ज़ुहूर ज़ाहिरी तौर ते त आखिर में आ पर हकीकत में त पहरन जो इमाम भी मुझो ही महबूब मुस्तफा है कायनात के हो कह करे दिखारे जो मुझे खुदा कह करे दिखारियो जवाब न था दियो मां चुप कंदो माव कह करे दिखारे जो मुझे खुदा वरी हिन ज़मीन ते ए मस्जिद अक़सा में थियो आ वरी मस्जिद नबवी जे अंदर वरी मुझे महबूब मुस्तफा भी एड़ो ही कम करे दिखारियो दुरूद पढ़त मार के सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वरी जाओ अल्लाह वारन जो गुलाम हा
मोतबर न है, गुलाम है। छाया गुलाम है। तनकीद करण कोन ॼाणंदो हां, घट वध ॻाल्हाइण कोन ॼाणंदो हां, पर हक बयान जरूर करण ॼाणंदो हां। दुनिया के खबर पवे त सुणे अबू बकर सिद्दीक जा आशिक के रहन जो त सुणे दिलबर दस्तगीर जा गुलाम, दाता गंज बख्श हजवेरी जा गुलाम हन, मुइनुद्दीन चिश्ती अजमेरी जा गुलाम हन, सजन साईं जा गुलाम हन, पीर मिठा जा गुलाम हन, मशहूरन वारे साईं जा गुलाम हन, कंबर वारे साईं जा गुलाम हन, करूंडी वारे जीलानी जवान जा गुलाम हन, जेके भी अल्लाह जे कामिल वलियन जा गुलाम हन, उन्हन जी जान बच्चा अबू बकर सिद्दीक जे सदाकत ता कुर्बान, उमर फारूक जे अदालत ता कुर्बान, उस्मान ज़ुन्नूरन जे हयादारी ता कुर्बान, मुझे दिल पर अली उल मुर्तजा हैदर करार जे नाम ता कुर्बान। ये हकीकत बुद्ध मस्जिद अक्सा में फैसलो मुझे खुदा फरमायो, मस्जिद नबवी में फैसलो मुझे महबूब मुस्तफा फरमायो। केड़ो फैसलो फरमायो? मस्जिद अक्सा में अंबिया होया, आदम भी होयो, नूह भी होयो, मूसा भी होयो, ईसा भी होयो, सभिनी के खुदा जो हुक्म थियो, सभई पोयां थियो, मुझो यार अॻियों थी कह भी इनकार, कह भी इनकार कौन कयो। खुदा जो हुक्म हो, अर्शी हुक्म हो, अर्शी हुक्म अंबिया जे ला होयो, अज फर्शी हुक्म थी रहे हो, मदीने जो मीर फरमा रहे हो। ओ मुझा दोस्त सुनो, उमर फारूक भी मौजूद आ, अली उल मुर्तजा भी मौजूद आ, उस्मान ज़ुन्नूरैन भी मौजूद आ, तलहा भी मौजूद आ, जुबैर भी मौजूद आ, बिलाल भी मौजूद आ, अबू बकर सिद्दीक भी मौजूद आ, अज मुझो महबूब मुस्तफा भी मौजूद आ। लेकिन मुझो महबूब मुस्तफा पांजे पाक हवेली में वेही करे ऐलान करे रहो, ओ मां मुस्तफा जा सहाबियो जी आका सुने अली के फरमाइंदा, अली जी मुझा महबूब अबू बकर का थिया सोना मस्जिद में सद करे आयो, अबू बकर जी मुझा दिल पर अजुमा मुस्तफा जे मस्जिद नबवी जे अंदर मां मुस्तफा जे पांजे हवाले पांजे हवेली में पांजे अरमे में मौजूद होने जे बावजूद अजुमा मुस्तफा तो के इजाजत हो दिया, मुसल्लो मुझो हुजे, मिंबर मुझे मस्जिद जो हुजे, मां मुस्तफा जा गुलाम भी सब हुजन। अबू बकर अग्या थी इमामत तू कर, सभई सहाबी पुठिया भी हन, कायनात के खबर पवे इहो इमामत जो फैसलो कहीं बे कोन कयो आ, खुदा जे महबूब इमामुल अंबिया फरमायो। असां न सुने अबू बकर जे नाम ता गाला गाला नाम ता कुर्बान है। गाल ला केड़ी पे के भा बुधायम पे तहां के तमोजा दोस्त अजीज गाल कण पे चाहे सहाबा जा गुलाम है, लेकिन सहाबा जो इश्क सिखणो सही त औलिया अल्लाह जे गुलामन का सिख नारा जिथों वड़े उदों वनी सिख, इश्क सिखणो सही त इश्क वारन का सिख। छो त चदन इश्क जे गम जी खबर वनी इश्क वारन का पुछो, जेके खाधल होंदा तन के खबर होंदी, वक्त तवील थी वयो आ। मां मोटी पांजे जगह ते जुड़ा मुझा दोस्त अजीज कुरान करीम अर्ज पे कायम महबूब मुस्तफा जे दौरे अक़दस जे अंदर कुरान करीम के किताबी शक्ल कान थी। अबू बकर सिद्दीक जो दौर आ, केड़े सहाबी जो गालायो सुने अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह ताला अन्हु जो दौरा, अमीरुल मोमिनीन अबू बकर सिद्दीक जे खिलाफत जे अंदर अज सुनो उमर उन जो मुशीरा चाहे सुनो उमर फारूक मुशीरा मुशावरत कदे अर्ज कंदो आ, ओ अमीरुल मोमिनीन ओ या अबू बकर सिद्दीक जी उमर मां उमर जो अर्जा हुक्म कर, केड़ो तुजो हुक्म सुना मुझो अर्जा। अल्लाह जे कुरान के किताबी शक्ल में गद कयो वने, मुझो सुनो अबू बकर सिद्दीक जवाब दीदो आ, अकीदो मजबूत कर गाल हेडे होडे निकरे, सिर कलम करे छदी इजाजत थी।
सुनो अबू बकर सिद्दीक जवाब दींदो आ उमर फारूक के ऐ उमर अबू बकर उहो कम कोन कंदो जेको मुझे मुस्तफा पाण कोन कयो मुझे मुस्तफा करीम फरमायो भी कोन मुझे मुस्तफा कयो भी कोन उहो कम अबू बकर कोन कंदो कुछ ॾींहं रखी करे वरी उमर फारूक अर्ज़ कयो सुहिणा वक्त जी ज़रूरत आ वक्त जे नज़ाकत खे ॾिसंदे करे मां उमर जी दिल थी चवे क़ुरान करीम के किताबी शक्ल ॾियो दुश्मन मज़बूत थी वक्त जी नज़ाकत छा गौर कर दुश्मन मजबूत थींदो थो वञे दुश्मन वधंदा था वञनि किथे ईअं न थिए सहाबा जे मथां ॾुखियो वक़्तु अचे वञे सहाबा जो क़त्ल आम शुरू थी वञे ऐं क़ुरान करीम असां वटि किताबी शक्ल में मौजूद न हुजे हिकिड़ो दफ़ो ॿ दफ़ा टे दफ़ा चवण खां बाद में सुहिणे अबू बकर सिद्दीक इजमा करायो आहे सहाबा जी महफ़िल घुराई आहे आख़िर फ़ैसिलो थियो अचो फलाणा फलाणा सहाबी 72 सहाबा वेही करे गॾिजी अल्लाह जो क़ुरान लिखी करे किताबी शक्ल ॾिनी आहे यानी सुहिणे अबू बकर सिद्दीक उहो कम कयो जेको कम रसूलुल्लाह कयो भी न हो चयो भी न हो पर अबू बकर सिद्दीक कयो छो जो वक्त जी जरूरत गाला वक्त जी जरूरत हुई साबित थियो त जेको मुस्तफा करीम जे दौर में कम न थियो सहाबा कयो उहो जायज़ नाजायज़ गाला नाजायज़ वरी थोड़ो हेठ हलिया सैयदना उमर फारूक चौरदी अल्लाह ताला अन्ह जो दौरे खिलाफत आयो मां तोखा अज भी पुछां तो अज भी तरावी नमाज 20 पढ़दो हई 8 जवाब रे 20 पढ़दा 20 रकातूं तरावी नमाज जूं पढ़ंदो आहियां मुझे महबूब मुस्तफा जे दौर में बुधा घणियूं नमाज तरावी रकातूं हो अबू बकर सिद्दीक जे दौर में घणियूं हुयूं उमर फारूक जे दौर में 20 थियूं अज सभई 20 था पढ़ो छाजे करे 20 था पढ़ो जो सोने उमर फारूक 20 पढ़ायूं आहिनि हाणे जॾहिं 20 था पढ़ो रसूलुल्लाह जी सुन्नत बि अदा थी वई सोने अबू बकर जी सुन्नत बि अदा थी वई सोने उमर जी सुन्नत अदा थी वई 20 था पढ़ो छाजे करे छो त सोने अबू बकर सिद्दीक बि कोन पढ़ायूं मुझे मुस्तफा बीवी को न पढ़ायो असहाबी कन नुजूम इक्तदईतुम इहतदईतुम मुजा दोस्त मुगाल मंजी लेकिन रुगी तू मंज त जह वक्त जी जरूरत सा जह शे जी जरूरत आ उन जे नई शे के वधाइण में को लोह कोने पर सहाबा जी सुन्नत चो अन्या मोटी आगते खास गाल जुमे जडे घणी बांगू दींदा गालायो गालायो कदे खबर थव हुजूर जे दौर में हिकड़ी बांग होंदी हुई घणियो गाला गाला घणियो हिकड़ी बांग होंदी आ जेका खुतबे जे टाइम ते ॾिनी वेंदी आ अबू बकर जे दौर में हिकड़ी बांग होंदी आ जेका खुतबे जे टाइम ते ॾिनी वेंदी आ उमर फारूक जे दौर में हिकड़ी बांग होंदी आ जेका खुतबे जे टाइम ते ॾींदी हुई आ उस्मान गनी जे दौर में जुमे जूं बांगो थियूं छाजे करे बांगो थियूं हिकड़ी बांग इन करे थी त बाणन के सॾु कयो परे परे का छो त मुसलमान वधिया वक्त जी जरूरत थी वे अगे मुसलमान थोड़ा होया उनन जी आबादी मदीने ताईं महदूद हुई हाणे मुसलमान वधी विया हाणे अज़ान ॾियो पहिरीं सवेल माण्हू अचनि अचे गॾिजी वेहनि पोइ वरी बाद में जेका जुमे जी अज़ान थींदी आहे उहा बाद में बि जुमे जी अज़ान अॼु मूंखे ॿुधाए हिकिड़ी अज़ान थोरी या ॿ थोरी जवाब घड़ी आजान थोड़ी छो थोड़ी हुजूर जे दौर में साबित कर अबू बकर जे दौर में साबित कर उमर फारूक जे दौर में साबित कर साबित थियो त वक्त अचण सां जे कॾहिं दीन जे कंहिं बि शइ खे वधाइण जी ज़रूरत पवे थी त कोई ॾोह कोन्हे को पोइ मां तोखां थो पुछां अॼु यहूदी ॾाढो मज़बूत थी चुको आहे इस्लाम जो दुश्मन मज़बूत थी चुको आहे इस्लाम जो नाम निशान मिटाइण जे लाइ हू तयारु लॻो पियो आहे सुहिणे मुहम्मद जो नालो जंहिं बि नाले जे आॾो उनके पंहिंजे कंप्यूटर में आउट करण जे लाइ तैयार लगो पियो आहे अहिड़े दज्जाली दौर जे अंदर पंहिंजे महबूब मुस्तफा जे आमद जे सिलसिले में पंहिंजे यार जे 12 रबीउल अव्वल जो मीलाद मल्हाए दुनिया के ॾेखारणो आहे त अॼु बि आशिक़ रसूल ज़िंदा या अॼु जे वक्त जी ज़रूरत आहे अज जे वक्त जी गाला गाला वक्त जी कोई ॾोह कोने कोई हर्ज कोने को मौजू कोने को घणो कुछ ॻाल्हाए वञा हां बस हिकु आख़िरी ॻाल्हि करण पे चाहियमि 12 बि थियण वारा आहिनि मिंट बचा आहिनि 12 बजे तव्हां मां हथ कढां थो 12 खां पोइ कब न हलंदो आख़िरी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजे महबूब मुस्तफा जी मस्जिद नबवी छाहे वरी बुधा मस्जिद नबवी मुझे महबूब फरमायो सुबह जो सवेल फजर जे नमाज ते जंहिंखे भी जन्नती जवान ॾिसणो आहे हिन दरवाज़े को निहारे जन्नती जवान दाख़िल थी
सहाबा जी सजी रात जुस्तजू में गुजरी जेको जुबान मुस्तफा मा निकतो आ जन्नती जवान जी बिशारत निकिया दिसो तो खुश नसीब केरा सहाबा इंतजार में हन उन दरवाजे में दीदू हन दिसो केड़ो खुश नसीबा दिठो एकड़ो मजदूर आ एकड़ो कुराड़ो आ एकड़ो अराबी आ बेचारो झंग जे रहण वारो आ ओ सवेल अची रहियो आ निहारे चयो सुभान अल्लाह निहारे छाचे सुभान अल्लाह वरी बी रात थी वरी महबूब सागियो ऐलान फरमायो वरी सहाबी वनी वेठा डिठो तो सुबह जो सागियो ही जवान वरी टी रात थी वरी महबूब ऐलान फरमायो इते सहाबा जे दिल में कुछ ख्याल आया गालिबन साद बिन अबी वक़ास या को अदर सईद बिन खुदरिया मुझे ख्याल में कह सहाबी बिन मां को हिकड़ो नालो फिल वक्त ज़हन में न तो अचे उन जे दिल में ख्याल थियो असल को राज़ा इन पुराड़े जे पुठियां लगा खबर पवे तराज कहिड़ो आ जेडी मलो कुराड़ो नमाज पढ़ी निकतो ए मुझे मुस्तफा जो गुलाम पोया लगो मदीने का थोड़ो बाहर निकतो उनके चई चाचा चई मामा जेको उन वक्त में राय जो लफ्ज होयो अर्ज कई सोना मुझो अर्ज कबूल कर जे केड़ो जे मां बाबे सा कावड़जी पयो हां बाबे मुके घर मां कढी छडियो आ बटे रातियों मुके पाण सा गद रहा जे बच्चा कोई मसलो कोने को हकीकत में राज दिसण पियो चाहे ओ मुझे मुस्तफा करीम जो गुलाम फरमाए तो सजी रात जागियो से अखियों कोन पियो बूटियां दिसा त छा थो करे डिठम त ॾाढी सुकून जी निंड कई तहज्जुद जे नमाज ते उथियो तहज्जुद जा नफल पढ़ी वरी सुम्ही पियो ॾींहुं थियो गॾु वियो सांस सॼो ॾींहुं पंहिंजी मज़दूरी कई ख़ासि कमु कोन कई हिकिड़ी राति गुज़री ईअं ॿी राति गुज़री ईअं टी राति गुज़री ईअं सुबुह थियो चयोमांसि सुहिणा बाबे खां कावड़जी कोन आयो हां ही राज़ ॾिसण जे लाइ आयो हुयुसि मगर मूंखे ख़बर कान पई हाणे मूंखे ॿुधा राज़ कहिड़ो आहे चई राज़ ॻोल्हण आयो आहे तोखे ख़बर पई त कान्हे का पर पवंदी बि कान ये खबर त कान पई पर मूंखे ॿुधाए त सही करी छा थो ओहो कमु कहिड़ो आहे जंहिंजे करे मुंहिंजे मदीने जे मीर निशांदी फरमाई आहे त कंहिंखे जन्नती जवान ॾिसणो आहे त सुबुह जो सवेर ॾिसे 3 ॾींहं तूं लागी तो आयो आहे करी छा थो जवाब ॿुध मुसलमान पोइ हिकिड़ो ई जवाब मुंहिंजे दिलि में पचा जवाब ॾियण लॻो ॿियो कोई कमु कोन कंदो हां 3 ॾींहं मूं सां गॾु गुज़ारी चई हा चई भला कंहिंसां कॾहिं मूं कड़ो ॻाल्हायो चई चई कंहिंजी दिलि ॾुखाईंदे ॾिठई चई न सॼो ॾींहुं पंहिंजी महिनत मज़ूरी कयमि चई हा भला नमाज़ जो को वक़्तु कज़ा कंदे ॾिठई चई न चई बसि ॿियो कोई अमल कोन्हे को ईअं कंदो हा दिलि जे अंदरि कंहिंजे लाइ बि नफ़रत कोन रखंदो हा पंहिंजे दिलि में कंहिंजे लाइ बुग़्ज़ कोन रखंदो हा कंहिंजो हक़ कोन खाईंदो हा कंहिंखे ॾुखाईंदो न आहियां कंहिंखे तकलीफ़ कोन ॾींदो हा पंहिंजे बचनि जी मज़दूरी करे हलाल जी रोज़ी कमाईंदो हा पाण बि खाईंदो हा पंहिंजे बचनि खे भी खाराईंदो हां चई भला अगर तोखे केर तकलीफ़ दे चई जेकॾहिं मूंखे केर तकलीफ़ ॾींदो आहे राति जो निंड पो कंदो आहे पहिरें हली वञी हुनखे मुआफ़ करे ईंदो हां ओ मुसलमान मुझे महबूब मुस्तफा त जन्नत सौरी करे ॾिनी आहे लेकिन तो असां पंहिंजे जन्नत खे पंहिंजे लाइ पाण ॾुखियो करे छॾियो आहे नंढड़ी ॻाल्हि तो कावड़जी पियासीं औलाद खे बि झलींदासीं वली दाद सां त न ॻाल्हाइजां इन्हनि जे घर बि न वञजां पाणी बि न पीजां इस्लाम राइट जवाब बि न ॾिजां औलाद जो बछो मोह कंदासीं पोइ मुसलमानो छा रखियो आहे इन नफ़रतुनि में ऐं जॾहिं मरंदासीं त पोइ वॾा गोड़ा तोखां सवा त बसि मूंखे अन्न ई कोन थो वणे ओ मुसलमानो आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का यार एक पल की खबर नहीं जिंदगी ते कोई भरवसो कोने जिंदगी बदिहाड़न जो नालो आ ये बदिहाड़ा भी नफरतुन में न गुजारियो छेड़न में न गुजारियो एक बे सां दुश्मनियूं कंदे न गुजारियो एक बे जला सीने में बुग़्ज़ ऐं कुपत रखंदे न गुजारियो इहो अकीदो ईमान पक्को रखो केर कंहिंजी इज्जत नथो लुटे सके केर कंहिंखे ख्वार नथो करे सके छो त वत इज़्ज़ु मंतशा वत ज़िल्लु मंतशा इज्जत भी अल्लाह जे हथ में आ ज़िल्लत भी अल्लाह जे हथ में आ कंहिंखे बादशाह करे रब जी मर्ज़ी आ कंहिंखे फ़कीर करे रब जी मर्ज़ी आ कंहिंखे ज़िंदा रखे रब जी मर्ज़ी आ कंहिंखे मौत ॾे रब जी मर्ज़ी आ जॾहिं सभु कुझु रब जे हथ में आ त पोइ तूं पुछड़ो छो थो थी
पंहिंजे पाण सां सवाल कर जॾहिं सभु कुझु मुंहिंजे अल्लाह जो अख़्तियार आहे त तूं पंहिंजे पाण खे पुछड़ो न कर तूं पंहिंजे पाण खे ख़ैर ते हलाए पंहिंजे पाण खे सुहिणो करे हल अगरि कंहिंजो हिसाब किताब अथई त सुम्हण खां पहिरीं उनखे मुआफ़ करे सुम्ही पओ अगरि कंहिं हिसाब किताब रहियल अथई वञी उन खां मुआफ़ कराए पोइ अची सुम्ही पओ ख़ुदि बि निंड सुकून जी कर ॿिए खे बि निंड सुकून जी करण ॾे इहो अथव दीन जो पैगाम ही मुंहिंजे दोस्तनि मियां अज़ीज़ुल्लाह मियां नेमतुल्लाह पंहिंजे पुट अज़ीज़ ऐं पंहिंजे पुट मोहम्मद मिठल जे तोहर जे सुन्नत जे टाइम ते मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत वारो हिकिड़ो जलसो करे दीनी प्रोग्राम करे तव्हांखे कोठ ॾिनी आहे ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इन्हनि नंढड़नि जे लाइ बि दुआ आहे अल्लाह ताला दुनिया में इन्हनि खे इज़त वारो बनाए उन्हनि जे बाबनि जे लाइ बि दुआ आहे जेके जेके दोस्त मिट चाचा भाइर सौट मासात उन्हनि सां गॾु आहिनि उन्हनि जे लाइ बि दुआ आहे अल्लाह ताला उन्हनि खे बि इज़त वारो करे पर मुंहिंजा दोस्त अॼुकल्ह हलंदी आहे माइन जी कुझु सजी सच चइबो घर सब कंहिंखे हलाइणो आहे साबित थियो त हिन जलसे में माइन जो बि वॾो किरदारु जेकॾहिं मायूं चवनि त न ईअं न थींदो हिते थींदो हो राग थींदा मुंहिंजो पुटु हिकिड़ो आहे मां ख़ुशी कंदसि हिकिड़ो पुटु आहे तॾहिं वरी मुलनि खे थो घुराई यार हमरा मजबूर थी पवे हैं लॻे थो कि घर में जेके अदड़ियूं आहिनि मियां नेमतुल्लाह मियां अज़ीज़ुल्लाह जे पोइ उहे घरवारियूं आहिनि भेनरूं आहिनि माउ साची मामी पुफी सोटड़ियूं उन्हनि सभिनी खे बि मुबारक आहे जो अल्लाह जे ज़ात उन्हनि जे दिलि में बि पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं शरीयत वारे जलसे जी तौफ़ीक़ अता फरमाई हे सुहिणो जलसो कयो मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾिजो हिन जलसे में जेको रुपयो ख़र्च थियो आहे क़यामत जे ॾिहाड़े इन रुपये जो हिसाब तोखे मिलंदो पर जेकॾहिं भत करे राग कराई है जेको टको तुंहिंजो छा पर ॿियनि जो बि ख़र्च थिए क़यामत में हिक हिक जो हिसाब ॾियणो पंहिंजे बचन जे खुशियुनि में दीनी प्रोग्राम कयो मन का हिकिड़ी ॻाल्हि कंहिंजे सम्झ में अचे वञे तमामु घणो ॻाल्हाए वियो हां 2 कलाकनि खां शायदि मथे ॻाल्हाए वियो हां अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में मक़बूल व मंज़ूर फरमाए सूरह फातिहा जेका तिलावत कयमि उनजो त तर्जुमो ई रहिजी पियो सुभाणे न परीं राति कॾहिं अंगारे जी शाम अरबा जी राति सालियानो उर्स मुबारक सुहिणे मखदूम बिलावल जवान जो बुधो तो न शहीद मखदूम बिलावल इंशाअल्लाह ताला जिंदगी रही वरी उन यार जे उन उर्स मुबारक से कचहरी कंदासीं इंशाअल्लाह ताला जी हरमैन शरीफन का मोटियो हां जी पहिरों प्रोग्राम हुयो थकल हुयुस थक हली रहा हा पर पोइ इन दोस्तन जे करे अदा इन चाचे अब्दुर्रहमान जे ला दुआ कजो चाचे अब्दुर्रहमान लाइ यार दुआ कजो अल्लाह ताला उनके खुश रखे जे भला पीरी में शादी जो शौक़ हुजे भले हो भी पूरो थी वञे अल्लाह ताला अल्लाह ताला सलामत रखंदो दोस्तन के दोस्त हर दोस्त जी तमन्ना होंदी असा प्रोग्रामन में हलऊं था पिया त जलसे में मोजो नालो वठजे मोजो नालो यार हकीकत ये अथव त मौलवी भी मजबूर होंदा हन पर मुझे कुछ मजबूरी घट होंदी तो मां थोड़ो जे चरियो मानू पांजे दिमाग वारो हां कुदरती जे जो नालो ज़हन में अचे विंदो आ पर हे जारो सादड़ो ॾिठम सवेल का जी पे को मां जो भलो जी दिल खुश थी वने अल्लाह ताला तवा जो अचण कबूल फरमाए मु गुनाहगार जी हाजिरी तवा जी हाजिरी अल्लाह ताला कबूल फरमाए इन हाजिरी जे सदके में मुजो अल्लाह तवा सा सबनी के गुंबज खजरा जी हाजिरी नसीब फरमाए हरमैन शरीफैन की हाजिरी नसीब फरमाए अल्लाह ताला तवा सा के हज तवा सा जे मथा फर्ज बनाए एतरी अल्लाह ताला माली ताकत दे जो तो असाने मथा हज फर्ज थी वने ए पो मुजो खुदा वरी उन सोने फर्ज के पूरे करण जी तौफीक अता फरमाए यो सोनो सफर मुजो रब तवा सा के नसीब फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बसाने बिनी जी गाल था बुधो वरी बिनी के राजी कयूं था कियां सब खुश हो जो सलामत हो जो बस थोड़ी हिकड़ी नात बुधाया तो थोड़ी हिकड़ी नात फरमाश के जी बिना कबूला फरमाश के जी बिना बस इहो तो बुधाया त जेडी मन भला मानो मदीने मा मोटंदो वा जडे मदीने मा मोटंदो वा
ऐं गुंबज़ खज़रा ते आखिरी सलाम पेश कंदो आहे ऐं यार जे दर तो इजाज़त वठंदो आहे त पोइ उन वक़्त कीअं हूंदो आहे बस इहो थो ॿुधायां। मदीने खां जॾहिं मोकिलाणी थी, मदीने खां जॾहिं मोकिलाणी थी, ॼण गूंज बलर खां वेगाणी थी, मदीने खां जॾहिं है मोकिलाणी थी, मदीने मां जॾहिं मोकिलाणी थी, ॼण गूंज बलर खां वेगाणी थी, मदीने खां जॾहिं जुदा जानिब जो जीअं पाड़ो थियो, मुझे दिल सां वॾो ॼण धाड़ो थियो, जुदा जानिब जो जॾहिं पाड़ो थियो, मुझे दिल सां वॾो ॼण धाड़ो थियो, अची रूह अंदरे है रोज राड़ो थियो, अची रूह अंदरे रोज राड़ो थियो, सफ़ा सूरन में जान साड़ी थी, मदीने खां जॾहिं है मोकिलाणी थी, मदीने खां जॾहिं मोकिलाणी थी, ॼण गूंज बलर खां वेगाणी थी, मदीने खां जॾहिं माण्हू मदीनो छॾींदो ॼण ॿार यतीम थी वेंदो आहे, जॾहिं माण्हू मदीनो छॾींदो ॼण ॿार यतीम थी वेंदो आहे, परेशान पिरियन लाइ अदा थींदो आहे, परेशान पिरियन लाइ ॾाढो थींदो आहे, जान बजी चूए अबाणी थी, मदीने खां जॾहिं यार मोकिलाणी थी, है मदीने खां जॾहिं मोकिलाणी थी, ॼण गूंज बलर खां वेगाणी थी, मदीने खां जॾहिं 2 महीननि खां पोइ जलसो कयो अथमि ऐं उहो 2 कलाक अल्लाह ताला तव्हांखे बि सलामत रखे। दुआए खैर बाद में सलातो सलाम दुआ है मुझे करीम रब खां त मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे सदके सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए जा। मुझा सोहना रब करीम जन दोस्तन इन प्रोग्राम के मुनाकिद करण में पंहिंजो कावशूं मेहनतूं पंहिंजी दौलत खर्च कई, या अल्लाह उन्हनि जो पल पल रुपयो रुपयो पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए जा। करीम रब उन्हनि दोस्तन जे घरनि में अमुन ऐं सुकून पैदा फरमाए जा। या अल्लाह जेके असांजा दोस्त परे परे खां कही आया आहिनि, मुंहिंजा मौला इन्हनि जो अचण बि क़बूल फरमाए जा, उन्हनि जे बचड़नि के नेक सालिह बनाए जा। ओ मुझा करीम रब सभिनी के पंहिंजे महबूब जे दर जी हाज़िरी नसीब फरमाए जा। हरमैन शरीफैन जो दीदार अता फरमाए जा। दिलनि जा हाल ॼाणदड़ रब, दुआउनि जा क़बूल कंदड़ रब, मदीने वारे
मीर जे सजी उम्मत जे मथा रहम फरमा। जिते जिते मुसलमान रहन था मुझा मौला उन्हनि जे मथा रहम फरमा, उन्हनि जे इज्जतुनि जी हिफ़ाज़त फरमा। उहे कश्मीर जा मुसलमान हुजन, बर्मा जा मुसलमान हुजन, बैतुल मुक़द्दस जा मुसलमान हुजन, पाकिस्तान जा हुजन, अफ़गानिस्तान जा हुजन या हिंदुस्तान जा, मौला मुसलमाननि जो ख़ैर फरमा। करीम रब असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जो भी ख़ैर फरमा। मुझा मौला असांजे धरतीअ जी हिफ़ाज़त फरमा। करीम रब असांजे हुक्मराननि खे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दीन जे सर बुलंदीअ लाइ कम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पंहिंजे वतन अज़ीज़ जे सर बुलंदीअ लाइ कम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अल्लाह असांजे सियासतदाननि खे हिदायत फरमा, ग़रीबनि जा दुख गम ऐं उन्हनि जो आवाज़ ॿुधण जा उन्हनि खे कन अता फरमाए। ओ मुंहिंजा करीम रब हिन धरतीअ खे अमन वारो बना, हिन धरतीअ खे सलामती वारो बना। ओ मुंहिंजा सुहिणा रब करीम उहे पलीत कुवतूं, उहे शैतानी ताक़तूं मुल्क जे अंदरि हन या मुल्क खां ॿाहिरि हन, जेके मुंहिंजा मौला असांजे वतन अज़ीज़ खे ग़ैर मुस्तहकम करणु चाहिनि था, मुंहिंजा मौला उन्हनि जे नापाक इरादनि खे नीस तो नाबूद बना। मौला असांजे वतन अज़ीज़ जी हिफ़ाज़त फरमा। असांजे वतन अज़ीज़ जा उहे सिपाही उहे आलिम जे सूरत में हुजन, पुलिस वारनि जे सूरत में हुजन, औलिया अल्लाह जे सूरत में हुजन, आर्मी जे सूरत में हुजन, कंहिं एजेंसी जे सूरत में हुजन, मुंहिंजा मौला या कंहिं हारीअ जे सूरत में हुजन, ज़मींदार जे सूरत में हुजन, वापारीअ जे सूरत में हुजन, मुंहिंजा मौला जंहिं जंहिं जे दिलि में हिन वतन अज़ीज़ जी इज़्ज़त आहे, जंहिं जंहिं जे दिलि में हिन वतन अज़ीज़ जो इस्तेहकाम आहे, उन जे लाइ पाण पतोड़े रहियो आहे, मुंहिंजा मौला उनखे सलामती अता फरमा, उन्हनि जे बचड़नि खे सलामती अता फरमा। मौला असांजे वतन अज़ीज़ खे सलामत रख। मुंहिंजा मौला असांजे हिन वतन खे सुहिणनि फसलनि सां आबाद फरमा, महबतुनि सां आबाद फरमा। असांजे दिलनि खे मदीने वारे घोट जे इश्क सां आबाद फरमा। या अल्लाह हिन ॻोठ ते रहम फरमा, या अल्लाह हिन पाड़े ते रहम फरमा, या अल्लाह हिन ज़िले ते रहम फरमा, या अल्लाह हिन सोड़ी सिंधड़ीअ ते रहम फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तन तव्हां खे मानी जे लाइ अर्ज़ कयो आहे। मानी दोस्त सभई खाई ऐं सभई तो पोइ निकिरो, पर 2 मिंट जे लाइ दरूद व सलाम असां ग़ुलाम आहियूं पंहिंजे आका जा। आका जे आॾो ग़ुलाम बीही दरूद व सलाम पेश कंदो आहे। उथी बीही करे मुंहिंजे महबूब जे ख़िदमत में दरूद व सलाम पेश कयो ऐं उन खां पोइ मां बि वेही रहंदुसि ऐं उम्मीद आहे त तव्हां दोस्त भी वेही रहंदो ऐं दोस्तनि जो जेको इंतज़ाम आहे उन इंतज़ाम जे मुताबिक़ तव्हां दोस्त भी हलंदो। हथ अदब जा ॿधी करे तसव्वुर कयो। कहिड़ो तसव्वुर कयो त ग़ुलाम आहियूं पंहिंजे महबूब जे ख़िदमत में, पंहिंजे आका जे दरबार में मुअद्दिबाना फ़क़ीराना आजिज़ाना सलातो सलाम पेश करे रहिया आहियूं। मुंहिंजा महबूब असां मिस्कीननि जो सलाम क़बूल फरमाइजां। मुंहिंजा मौला पाण तुंहिंजे यार जे दरबार में सलाम पेश था कयूं। या अल्लाह क़बूल फरमाइजां। मुंहिंजा दोस्त इहो तसव्वुर करे पढ़ो। मुस्तफ़ा जाने रहमत पेला सलाम शमए बज़ में हिदायत पेला जे सुहानी घड़ी चमका तैबा चाँद, जे सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद, उस दिल अफ़रोज़े साअत पे लाखों सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे लाखों वो हमारा
उनके हम उम्मती उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम पा जाए रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन।